जीनादीन मूवी अब्दुर्रहमान जाफरी के धर्मपुर थाने की हद में लगभग 1.5 महीने जो अरसो गुजरी चुका है। इन वक्त ताईं हद जी करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस मूवी के बाजियाब न कराए सकी है। मूवी मुज़ाहिरीन पारां इंडस हाईवे ते जो का धरणो हुयो है। जेकॾहिं मुझो कैमरा में नवा के दिखाए सके तो ही इंडस हाईवे ते मूवी मुज़ाहिरीन जी जो का एहतिजाजी कैंप जारी है। शामानू लगाए करे एहतिजाजी जो का कैंप लगाई वही है। हेॾां जो का मुझो कैमरा में नवा के दिखारे सके तो इंडस हाईवे बंद होने सबब जो का रोड के बिन्नी तरफन का जेके मुसाफिर गाड़ियों जूं डिगियूं कतारूं लगी हुई हैं। असी मूवी वाक़े के हवाले से मूवी जो मुज़ाहिरीन उन अलावा जो मुख्तलिफ़ तंजीमन जा अगवान और कारकुन इन एहतिजाजी कैंप में शरीक हैं। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। चक्रा 1.5 महीनो थियो अगवा थे पर बारो कुछ भी कोने पक्के जा मानू ने पुलिस की सजी खबर आ। पुलिस को भी असो कुछ भी नथो करे छे। हिकड़ा वठी करे पैसा ॾेती लीती करे छॾे ॾे थो। अब्दुर्रहमान जे बाजी जे लाइ सके 3 चक्रा कूड़ा दिलासा सखणा SSP भगासे DSP ताईं भगासे DIJ ताईं भगाते सखणा आसरा ॾेई करे को भी खड़ते अॼु ताईं न निकितो आहे। मजबूर थी ये संगत पाण बिरादरी पाण अची रोड ते वेठा हूँ। इंशाअल्लाह ताला अॼु जेका भी असां वेठा हूँ धरणो जेतिरे ताईं असांखे मगदी बाज़ियाब न कराए ॾींदा तेसिरे ताईं असां हिते वेठा आहियूं। ॾींहुं लॻे 2 ॾींहं लॻे केतिरो बि असांजो मुतालबो आहे त मोगली जेके बि अगवा थियल माण्हू आहिनि सभु बाज़ाब कराइनि ऐं हितां पनो अकल छावनी 10 किलोमीटर बि न आहे उनजे पासे में वेही अगवा जी वारदातूं थियनि ऐं पनाह गांव सभिनी खे ख़बर आहे। पुलिस खे बि ख़बर आहे आम माण्हू खे बि ख़बर आहे त केतिरो परे आहे। उतां जेकॾहिं नथा कराए सघनि हे त पके मां अगवा थियो आहे थाणे तो अगवा थियो आहे ॼण त उहो नथा वापसि कराए सघनि। कचे में त कोन था वञनि उहे त उन्हनि खां ॾाढा आहिनि। मां सम्झां थो सरकार खां ॾाढा आहिनि वफ़ाक़ी सरकार खां बि ऐं सिंध सरकार खां बि। पर जेके मुतालबा कनि था जेके माण्हू ॿधी उन्हनि खे ॾिना अथनि घटि में घटि उन्हनि खां माण्हू त बाज़ाब कराइनि पैसा वठी भले छॾनि पर घटि में घटि माण्हू त बाज़ाब कराइनि न। उहो आहे कोन हिते रुगो जाफ़रनि जो मसइलो न आहे। हिते नंढा ॿार अगवा थियनि था औरतूं अगवा थियनि थियूं उन्हनि जा कन पटे था वञनि उन्हनि खां सोन फुरे था वञनि। को माण्हू मोटरसाइकिल ते वञी नथो सघे सॼी ॼण त कर्फ्यू लॻल आहे ऐं कर्फ्यू केसि ताईं हलंदो। या त हिन मुल्क खे तव्हां ॾेई छॾियो आहे कंहिं कंपनियुनि खे ठीके ते या ॿियनि खे पोइ तव्हां उहे वरी उन्हनि जा वाठा ऐं उहे था भर्ती कयो था त उहे जीअं ब्लैक वाटर ऐं विंगलर जे टाइप जो तव्हां भर्ती कयो था उन्हनि खे सेखारियो था त पोइ ठीकु आहे। माण्हुनि खे चओ त पोइ भले ईअं ई माण्हुनि खे ॾियो ज़हर ॾियो न मारे वञो। बीमारियुनि में मारियोनि था तव्हां जरासीम पखेड़े मारियो था वरी अगवा करे तव्हां माण्हुनि खे परेशान कराए ज़लील करे छॾियो आहे। अॻे त शाहूकार अगवा थींदा हाणे शाहूकार त अगवा नथो थिए हाणे ग़रीब माण्हू अगवा थिए थो जंहिंखे कुझु बि न आहे ऐं खाइण जे लाइ कुझु न आहे। हीअ पाणी न आहे हीअ ज़मीनूं वैरान थी पियूं आहिनि ऐं माण्हू को कमु नथो करे सघे वञी नथो सघे ज़मीन ते नथो वञी सघे घर में नथो महफ़ूज़ न आहे। त आख़िर हीअ सरकार या नाले छा आहे। पाकिस्तान खे ठहे 70-75 साल थिया आहिनि अञा ताईं अमन क़ाइमु न थियो आहे त पोइ बाक़ी ॿियो छा कंदा। असांजो मुतालबो आहे त रुगो अब्दुर्रहमान त हीअ त हथ सां ॼण त हिननि खे ॾिनो अथऊं उहे वठी माण्हू वठी उन्हनि खे ॾिना अथनि उहो नथा वापसि कराए सघनि। त ॿिया जेके हिन कश्मीर ज़िले मां या शिकारपुर मां या घोटकी मां जिते पैदावारी ज़रिया आहिनि जिते जी ज़मीनूं बहितरीन आहिनि जिते जा तेल गैस आहे इन पैदावार ज़रियनि ते कब्ज़े करण जे लाइ माण्हू अगवा था कराइनि जीअं माण्हू भॼी वञनि माण्हू मुल्क छॾे वञनि। असां मुतालबो कंदासीं अवामी तहरीक तरफ़ां त हिन सॼे ड्रामे खे बंदि कयो। असां कंदकोट खां वठी कराची ताईं अॻु में बि हिननि अगवान ऐं धाड़ेलनि ऐं क़बाइली दहशतगर्दी ख़िलाफ़ु अॻु में बि असां बाक़ाइदे कराची ताईं लॉन्ग मार्च कया आहिनि ऐं उन हाणे बि असां इहा ॻाल्हि कयूं था त माण्हुनि खे ज़लील करे अगवा करे न भॼायो
ॿुधायो माण्हुनि खे त पोइ तव्हां माण्हू हलिया वञनि, पंजाब में कोन था थिए, हिते छो थो थिए? कश्मीर जो माण्हू बि तव्हां खणी धारण खे ॾियो न, हिते केरु आहे जेको कश्मीर वञे थो ऐं उतां अगवा करे आयो? कराची जूं मायूं मर्द सभु हिते अगवा करे तव्हां था ॾियो न, केरु थो ॾे? घटि में घटि इहो तव्हां त सॼो ज़ाहिर थी पिया हो त तव्हां छा था कयो, ऐं उनखे वधीक न दोहरायो, वधीक माण्हुनि खे पाण में न विढ़ायो, माण्हुनि खे ज़लील न कयो। इहे सभु तव्हांजा गठजोड़, तव्हांजे सभु शइ जी ख़बर आहे। हाणे माण्हुनि खे सभु ख़बर आहे त केरु कंहिंजो माण्हू आहे ऐं उन्हनि जे तरफ़ां केरु थो हिते डीलिंग करे, केरु थो पैसा पहुचाए, कंहिंखे था मिलनि, इहो सभु शइ जी ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। हाणे लिकाइण वारो त न आहे, तव्हां भले लिकायो, छा पियो थिए हिते? तव्हां जेकी डील कई आहे IMF सां, उहा छा आहे ॿुधायो त सही। उहो त इहो कई अथव न, माण्हू उहो कराए माराए, हिते जो माण्हू हू न छॾींदो, हुनखे बजाए छॾियूं, पाण में विढ़ाए छॾियूं, जीअं असां ज़मीननि ते कब्ज़ा कयूं। इहे वसीलनि ते कब्ज़नि जी चङी। मुज़ाहिरीन ऐं इन एहतिजाजी कैम्प में शरीफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो चवणु हो त काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद हद जी करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदाकोट पुलिस मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री खे जेको आहे बाज़ाब न कराए सघी आहे। मुग़वी मुज़ाहिरीन पारां इंडस हाईवे ते एहतिजाजी कैम्प जारी आहे। एहतिजाजी कैम्प जे करे रोड जे ॿिन्ही पासनि खां, मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं आहिनि। सख़्तु गर्मी सबबु हिन मुसाफ़िर गाॾियुनि में जेको आहे त कंहिं मंज़िल तरफ़ वेंदड़ बि माण्हू मौजूदु आहिनि ऐं हिन गाॾियुनि में जेको आहे त बीमार माण्हू बि जेको आहे त मौजूदु आहिनि। ऐं हिन रोड बंदि हुअण सबबु जेके आहिनि मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। लेकिन हिन वक़्तु ताईं हद जी पुलिस या ज़िले कश्मीर कंदाकोट पुलिस जेको आहे त मुग़वी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करणु न पहुती आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, GTN वेब न्यूज़, करमपुर। मारो